काछार आयो हिकिड़े ॿेले में लॻो वणनि खे वण वढण लॻो त उन टाइम ते हिकु जिन औरत अची निकिती सा चवण लॻी काठियार खे त अड़े काठियार वण टिण त छॾ घटि मां घटि इनी झंग इनी ॿेले में जो असां जहिड़ो खणी इनी वणनि इनी ॿेलनि में वेह त सही तो त भणिया तंग करे अची मारियो आहे न वण छॾी न टिण छॾी छा थो करी काठियुनि खे त काठियार चवण लॻो त मुंहिंजो गुज़र सफ़र सभु हिन काठियुनि हिन वणनि टिणनि ते आहे जेको वढे करे वञी कंहिं दुकान ते ॾेई करे खपाए उन मज़ा गुज़र सफ़र हलाईंदो आहियां। तंहिं ते उहा जिन औरत चवणु लॻी त हाणे अॼु खां ॿीहर हिन ॿेले में न अचिजां, तोखे आउं गुज़र सफ़र जे लाइ हिकिड़ी ॿकरी ॾियां थी। हाणे जिन औरत हिकिड़ी ॿकरी ॾिए थी उन काठियार खे। काठियार चवणु लॻो जे अगरि ॿकरी मूंखे ॾीं थी त पोइ मूंखे कहिड़ी परवाह जो अची इन झर झंग में धिका ऐं थाॿा खयां, पर तूं ॿकरी मूंखे ॾींदी पोइ उन ॿकरी मज़ा मूंखे फ़ाइदो कहिड़ो थींदो। हाणे साईं मुंहिंजा कंहिं इलाइक़े में हिकिड़ो ग़रीब काठियार रहंदो हो ऐं ज़ाल ॿ टे हुनजा ॿार हुजनि, तो ईअं ई जान वग़ैरह हुननि जो हलियो पिए। झर झंग मज़ा उहो काठियार ॿेले मज़ा काठियूं वढे खपाए पंहिंजो गाॾो गुज़र घर सफ़र सॼो सिस्टम उन ते हलाईंदो हो। काठियार कुआड़ी खणी निकिरी पियो उन झर झंग में काठियूं वढणु लॻो त उन टाइम ते हिकु जिन औरत अची निकिती सा चवणु लॻी त हिन ॿेले मज़ा काठियूं न वढ। काठियार चवणु लॻो त तूं केरु ऐं चई आउं हिकु जिन औरत आहियां। चई हिन ॿेले मां काठियूं छो न वढां? चई हिते असांजी बस्ती असांजी वेहण जी जॻह आहे, नी वणनि टिणनि में असीं ऐं असांजा ॿार बच्चा रहनि था। चई पोइ आउं भला किथां पंहिंजे घर जो गुज़र सफ़र हलायां, ऐं हितां ई पंहिंजो जान गुज़र सफ़र हितां ई मुंहिंजो थींदो आहे। त जिन औरत चवणु लॻी तूं परेशान न थी, अॼु खां ॿीहर हिते न अचिजां, तोखे हिकु ॿकरी ॾियां थी तुंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ। काठियार चवणु लॻो ॿकरी त मूंखे तूं ॾीं थी, पर मुंहिंजो गुज़र सफ़र उन ॿकरी ते कीअं हलंदो? चई हाणे हिन ॿकरीअ खे माना मुंहिंजूं ताक़तूं आउं ॾींदसि मुंहिंजे हिसाब सां त हीअ ॿकरी तोखे 2 थण आहिनि। चई हाओ। चई हिकिड़े थण मज़ा खीरु एतिरो ईंदो जो तूं वञी खपाए पंहिंजो गुज़र सफ़र हला, ऐं ॿिए थण मज़ा गेह ईंदो ऐं उहो गेह बि खपाए करे पंहिंजे बच्चनि जो पंहिंजी फैमिली जो गाॾो गुज़र सफ़र वञी हला। ही ॿकरी तोखे आउं ॾियां थी ऐं हाणे इन झर झंग में न अचिजां, ही वण टिण न वठिजां। काठियार चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो आउं अची हिन झर झंग में धिका थाॿा खायां। उन महिल ॿकरी हाज़िर अची थी। जिन औरत ॿकरी इन काठियार ॿकरी जे कन मञा झले सिधो पंहिंजे घर काए आयो। ज़ाल चवणु लॻी त ॾे ख़बर ही ॿकरी कंहिंजी काए आयो आहीं ऐं अॼु काठियुनि लाइ सवेर वरी आहे। तंहिं ते उहो काठियार चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, हीअ ॿकरी मूंखे मिली आहे झर झंग में आउं वियो त हिकु जिन औरत आई। चई हाओ जिन औरत? चई हाओ जिन औरत। चई पोइ हुन मूंखे चयो त हिन ॿेले में असीं रहूं था, असांजो हिन वणनि टिणनि में रहणु आहे, असांजा ॿार बच्चा सभु तंग थियनि था। जे अगरि तूं आहिस्ते आहिस्ते करे इहे वण देवियूं काठ किला वढे छॾींदे त असीं किथे रहंदासीं? अवां इंसान भणिया तंग करे छॾियो आहे। पोइ मूं चयो त हाणे मुंहिंजो घर जो गुज़र सफ़र आहे इन ते, तो तंहिंजे करे मूंखे चई हाणे इन ॿेले में न अचिजां, बाक़ी तोखे ॿकरी ॾियां थी, इन ॿकरी मां पंहिंजो गुज़र सफ़र हलाइजां। ज़ाल चवणु लॻी त चलो ठीकु आहे, ॿकरी तो ॾिनी, पर ॿकरी मञा पंहिंजो गुज़र सफ़र कीअं हलंदो? मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त गुज़र सफ़र हलंदो तोखे आउं ॿुधायां थो। चई कीअं? चई हाणे हिन ॿकरी में आहिनि 2 थण। चई हाओ। चई हिकिड़ी थण मञा खीरु ॾोइजां, तमामु जाम खीरु ईंदो, खुटंदो ई कोन, जेॾी महिल वणे उन महिल ॾो। चई हां। चई पोइ ॿियो थण? चई ॿिए थण में ईंदो गेह, जेॾी महिल वणे उन महिल गेह ॾोई वठिजां, तो मूंखे ॾिजां, आउं वञी बाज़ार में खपाए ईंदसि ऐं उतां पंहिंजो जान गुज़र सफ़र सॼो सिस्टम इन वञा हलंदो पियो। चई हाओ, ॻाल्हि भली कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे माई लॻी उन ॿकरी खे ॾोहण। 2 थांव हिकिड़ा वॾा खणी आई, पेर ॾुधई खीर जो दंग ई न अचे, वरी ॿिए थण मञा ॾोहण लॻी त गेह जो दंग न अचे। ठीकु ठाक हिननि वटि खीर गॾु थी वियो, ठीकु ठाक हिननि वटि गेह गॾु थी वियो। माई ॾाढी ख़ुशि थी पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी त वाक़ई जिन औरत पाण ते वॾो थोरो कयो, हाणे पाण अमीर तरीन थी वेंदासीं। मुड़ुसु चवणु लॻो त बिल्कुलु। हाणे उन टाइम ते उहो खीर उहो गेह खणी उहो हमरा निकिरी पियो मार्केट वञी बाज़ार वञी खपाए करे घर जो सीधो सामान राशन माना वठी आयो। तो ज़ाल बि ॾाढी ख़ुशि थी, बच्चा बि ॾाढा ख़ुशि, ॿकरी दर ते हुजे। हाणे ॿकरी जी ॾाढी ख़िदमत चाकरी पिया कनि, जेॾी महिल बि खीर जी ज़रूरत पए ॾोही वठनि, जेॾी महिल गेह जी ज़रूरत पए त ॾोही वठनि। हाणे हिननि जो जान गुज़र सफ़र सुठो पिए हलियो। आहिस्ते आहिस्ते कंदे ठीकु ठाक पैसो हिननि वटि थी हलियो।
कुछ अबरो सबरो मिड़ी ॿियो माल बि हिननि वरितो। तो हाणे जान गुज़र सफ़र हलियो। हाणे जंहिं ॻोठ में वेठा हो उन जे ॻोठ में हिकिड़ो हमरा हुजे, उनजी ज़ाल हुजे, ॿ ज़ाल मुड़ुस हुजनि, ॿार बच्चा उन्हनि जा हुआ कोन। सो उहो हमरा चवणु लॻो त हीअ काठियार कीअं सुधरी वियो, हिन वटि त का शइ कोन हो, हाणे अमीर पियो थींदो वञे, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी वजह आहे। ज़ाल खे मुड़ुसु चवणु लॻो त वञी ॾिस भला आख़िर छा मसइलो आहे। ज़ाल चवणु लॻी तूं परेशान न थी, हाणे ॻोठ में के वरी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो कंहिं ते सड़नि था। सो हाणे हुननि जी ख़ुशी ऐं अमीरोपन हुननि खां बर्दाश्त न थिए। ज़ाल जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां निकिरी पई। उन हमरा जी ज़ाल निकिती सिधो आई उन काठियार जे घर। काठियार हुजे ई न, हाणे उन महिल उहा माई ते हुजे। आई अची ॻाल्हियूं मुहारियूं कई हेॾां होॾां। त माई चवणु लॻी काठियार जी ज़ाल त मानी खाईंदे? अची हाओ मानी खाईंदसि। अची मानी मूंखे ॾे। काठियार जी ज़ाल हुनखे मानी ॾिनी, खीर ऐं उहो गिह बि हिनखे ॾिनी। खाधई, तमामु वधीक लज़ीज़ लॻो उन माई खे। माई चवणु लॻी त अधी ॾे ख़बर, हेड़ो लज़ीज़ खीर, हेड़ो लज़ीज़ गिह मुंहिंजो त ढोई कोन थो थिए। जे अगरि तो वटि अञा गिह ऐं खीर हुजे त मूंखे ॾे। हाणे पंहिंजे हिसाब सां मिड़ी ॻाल्हि पई करे। हाणे उहा औरत, हाणे औरत खे अकुल तो ख़बर आहे किथे हूंदो आहे। त औरत चवणु लॻी खीर असां वटि तमामु जाम आहे, गिह असां वटि जाम आहे, तूं भले जेतिरो वणे एतिरो खणी अची। इहो वरी कीअं? चई तूं बसि वेह, ऐं खीर तुंहिंजे लाइ खणियो थी अचां ऐं गिह बि तुंहिंजे लाइ खणियो थी अचां। माई घर में वेठी हुजे, काठियार जी ज़ाल थां ॿ वॾा खणी वई वञी ॿकरी वटि ॾोहण लॻी। हूअ औरत जेका आई हुई हिननि खे फिटाइण जे लाइ, सो ॾिसे पई। ॾिसी ॾिसी सा चवणु लॻी त सॼियूं करामतूं इन ॿकरी में आहिनि। चई बढ़िया वाह जो कमु थी वियो आहे। काठियार जी ज़ाल उहो खीर उहो गिह खणी अची हिनखे ॾिनी। उहा औरत खणी सिधो आई पंहिंजे घर। पंहिंजे ज़ाल खे सॼी ॻाल्हि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। चई हिननि वटि हिकिड़ी ॿकरी आहे जेको हिकिड़े थण मज़ा खीर ॾिए थी, हिकिड़े थण मज़ा गिह ॾिए थी। ऐं पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिसी आई आहियां, तंहिंजे करे उहे अमीर तरीन थी विया आहिनि, तॾहिं गिह ऐं खीर विकिणनि था। चई ॿकरी कहिड़ी आहे? चई हेड़े हेड़े पार पतनि जी। चई चलो ठीकु आहे, इहा ॿकरी पाण हिननि खां फबाईंदासीं। मुड़ुसु वियो कंहिं बहाने हिननि जे घर। पाड़े वारो जेको सो वियो वञी ॿकरी खे चङी तरह वञी अहिड़े हिसाब सां ॾिसी आयो जंहिंखे हिननि खे माना न जन न कनि। वियो वञी कंहिं हंधा अहिड़ी साॻी साॻी सेम टू सेम ॿकरी वठी आयो, ओड़े कलर वारी। तो आयो वठी, हाणे ॿकरी वठी आयो। जॾहिं अची राति थी, ज़ाल मुड़ुसु काठियार ऐं काठियार जी ज़ाल मुड़ुसु ॿई सुता पिया हुजनि। हीअ आयो उहा ॿकरी ॿधी ऐं जेका करामती जादू आहे ॿकरी जेका खीर ऐं गिह ॾींदी उनखे काए ऐं आयो पंहिंजे घर। जॾहिं अची सुबुह थियो त काठियार ऐं काठियार जी ज़ाल उथिया ते चवणु लॻा त हाणे वञी ॿकरी खे ॾोहूं, गिह कढूं ऐं खीर कढूं। आया ॿकरी त ॾिनूं ज़रो खीर ऐं ॿिए थण मज़ा बि खीर, हुन मज़ा बि खीर, पर ॾिनई ज़रो। चवणु लॻा त हीअ छा थी वियो? लॻे थो, काठियार चवणु लॻो हीअ ॿकरी उहा आहे कोन, लॻे थो ॿकरी भई चोरी थी वई हली। काठियार ॿकरी सुञाती। चई हीअ ॿकरी उहा कोन्हे। परेशान थी वियो, चवणु लॻो त कीअं चोरी थी वई ऐं हिते ॿी ॿकरी वरी केरु ॿधी वियो आहे। पंहिंजे हिसाब सां सोचे सोचे पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त ॾे ख़बर, भला केरु आयो, कंहिंखे ख़बर पई। माई सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। चई पाड़े वारी औरत आई हुई, थी सघे थो। चई मतां उन इहो कमु कयो जंहिंजे मुड़ुसु। चई पोइ बसि कमु कयो हिननि। हाणे ॻोठ जो को चङो मुड़ुसु हुजे, काठियार वियो उन वटि। सो उन पाड़े वारे पाड़ीसरे जेको हमरा हो सो उनखे बि घुरायो। ॻोठ जे चङे मुड़ुस खे उन काठियार सॼी ॻाल्हि करे पंहिंजे हिसाब सां। चई मुंहिंजी ॿकरी हिन चोराई आहे। हाणे एतिरो कोई न चईंदी का जिन औरत मूंखे इहा ॿकरी ॾिनी आहे का, माना पंहिंजे हिसाब सां। पर बराल चई मुंहिंजी ॿकरी आहे। चई तुंहिंजी ॿकरी आहे। चई पोइ हुन हमरा खे माना घुराई। उनखे चवणु लॻो त छा हिन जी ॿकरी तो चोराए? चई न ॿकरी मूं कोन चोराए। हुन निशानी ॾिनी। चई मुंहिंजी ॿकरी। काठियार चवणु लॻो वञी ॻोठ जे चङे मुड़ुस खे। चई ॿकरी मुंहिंजे हिकिड़े थण मज़ा खीर थी ॾिए, हिकिड़े थण मज़ा गिह थी ॾिए। इहा ॻाल्हि उन ॻोठ जे चङे मुड़ुस खे बि सम्झ में न आई। पाड़े हमरा जेको सो इन ॻाल्हि जो फ़ाइदो वठी मौक़े जो तो चवणु लॻो त ॻोठ वारे खे जेको चङो मुड़ुसु हुनखे चवणु लॻो त सरदार तव्हां बि कॾहिं ॿुधो आहे त ॿकरी हिकिड़े थण मज़ा खीर तूं ॾिए थी, पर हिकिड़े थण मज़ा कॾहिं गिह ॾिनूं? हीउ चरियो आहे अजाई तहमत वियो मूं ते। हाणे त ॻोठ जो जेको चङो मुड़ुसु सरदार हो सो चवणु लॻो उन खे त बाबा तूं चरियो थियो ई माठ करे हल, अॼु खां ॿीहर हिन ते तहमत न हणजांइ ऐं कॾहिं बि हिनखे न चइजांइ माठ करे हलण जी कर। सो उन महिल काठियार जो कुझु न थियो, ॿकरी बि हुन खां वई। सो आयो मथे ते हथु ॾेई वेही रहियो ऐं हुननि खे ॿकरी मिली हुई, हुननि जो जान हलणु लॻो। ऐं हिन वटि जेका बि कुझु अबरी सबरी जेका मिल्कियत गॾु गई सा नेठि ख़तमु थी वई हली। काठियार वरी बि चवणु लॻो त वरी बि कुआरी खणा वञा झंग में, ॿियो छा करियां।
सो उन महिल उहा कुआरी खणी ऐं झंग तरफ़ निकितो। वरी उन ॿेले में लॻो काठियूं वढणु। इते जिन औरत वरी अची हाज़िर थी, सा चवणु लॻी तोखे छा थियो? जॾहिं तोखे मूं मना कई, तोखे ॿकरी मूं ॾिनी, पोइ बि आयो ऐं वण में माना इन ॿेले में वण वढणु। सो इहो तमामु ग़लति कमु आहे। वाइदो हिकिड़ो थींदो आहे ऐं तूं जेको आहे सो वाइदे ख़िलाफ़ी कई आहे, वरी बि अची झंग में काठियूं पियो वढी। त हिते हुन काठियार सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई मूंसां हीउ मसइलो थी वियो आहे। त हिते जिन औरत चवणु लॻी तूं परेशान न थी, हाणे अॼु खां ॿीहर न अचिजांइ, तोखे हिकिड़ो थेलो आऊं ॾियां थी, हीउ थेलो खणी वञु, हिन में तरह तरह जा पथर हणिजांइ ऐं उहे पथर चांदी थी वेंदा, खपाए वञे जान, घर जो गुज़र सफ़र वञे हलाइजांइ। काठियार वरी बि उतां मोटियो सिधो आयो पंहिंजे घर, पंहिंजी ज़ाल खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तो आस्ते आस्ते करे हिननि पथर चूंडे उन थेले में राति जो हणी छॾिया। जॾहिं अची सुबुह जो ॾिसनि त तमामु जाम चांदी थी पई हुजे। हाणे हिननि काशे अहिड़ी हुजे न, सो वञी विया, वञी ॻोठ मञा जेको आहे सो संदूक खणी आया। संदूक बि उन पाड़े वारनि खां खणी आया, जंहिंसां हिननि अॻे माना ॿकरी जी हिननि जेको आहे सो अदला बदली कई हुई। सो संदूक खणी आया। संदूक जेको आहे सो उहा चांदी सां भरे वञी विकिणी आयो। हाणे चांदी सां भरे विकिणी आयो। आस्ते आस्ते वरी सेटअप थी वियो। वरी बि उन ॻोठ में जेके उहे पाड़े में साॻी हमरा जेके आहे ज़ाल मुड़ुसु, तो चवणु लॻा त हिननि वटि वरी कुझु न कुझु अहिड़ी शइ आहे। माई घणी वस कयो। काठियार अॻु में पंहिंजी ज़ाल खे सम्झाए छॾियो त केर बि अचे, का बि अचे या माई अचे, हिनखे कुझु बि न ॿुधाइजांइ। त हिते उहा माई घणी वस कया पाड़े वारी, पर काठियार जी ज़ाल हरगिज़ न ॿुधायो। असुल घणी वस कई पर ॿियो मिड़ी ख़ैरु। तो नेठि हिकु चकर उहो हमरा जेको पाड़े वारो जेको साड़ूलो सड़ंदो हिननि ते, सो आयो। उन काठियार जो पुटु ॿाहिरि रांदि बि कई। सो उनखे लालच वग़ैरह ॾेई, पैसा ॾेई उन खां पुछा कई। सो उन पंहिंजे सां ॿुधाई चई असां हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको माना हीअ चांदी वग़ैरह ॾींदी आहे। त हिते हू मोटी आयो चई हाणे इहा शइ हिन खां खसियूं कीअं? तो हिननि खे बि ख़बर पइजी वई हुई। सो इहा ॻाल्हि उन काठियार जी जेका आहे सो माना कामयाबु थी वियो, जेको उहो हुनखे बर्दाश्त न थिए। सो वियो वञी ॻोठीअ चङे मुड़ुस खे ॿुधाए आयो। तो चङो मुड़ुसु आयो हुतां, ॿ टे माण्हू वठी जे घर जी तलाशी वरितऊं, त उहो थेलो निकितो। तो उन बि सॼी सचाई करे ॿुधाई। सो हुन चयो त ॿुधाए, न त पोइ आउं तुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾींदुसि, जेको ॻोठियो चङो मुड़ुसु हो। सो माई सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई हीअ थेलो जेको आहे सो हिन में पथरनि सां चांदी थिए थी। हाणे उहो थेलो ॻोठ जो जेको सरदार हो सो बि लालची हो। तो थेलो उन खे बि न ॾिनी। जेको पाड़े वारो सो थेलो पाण खणी उहो ॻोठ जो चङो मुड़ुसु वियो हलियो। तो ॿकरी हुन भबाई, थेलो हुन खयो जेको चांदी ठाहींदो हो। काठियार वटि वरी बि कुझु न रहियो। काठियार वरी दर बदर वरी उहा कुआरी खणी निकिरी पियो, सिधो आयो उन झंग ॿेले में। सो वरी बि उहे काठियूं उहे वण वढणु लॻो। त जिन औरत वरी अची हाज़िर थी। चई ॾे ख़बर तोखे वरी छा थी वियो? सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई हीउ मसइलो हीउ थी वियो। चई तूं परेशान न थी, हाणे आख़िरी दफ़ा आउं तोखे हीअ शइ ॾियां थी। सो हाणे इहा विञाई त पोइ तुंहिंजो कुझु न थींदो। चई छा? बसि हाणे मूंखे ॾे जेको बि ॾींहुं थी, पर आईंदा हाणे ईअं कोन थींदो। चई हिकिड़े क़िस्म जो थांव आहे, हीउ थांव तोखे आउं ॾियां थी, खणी वञु, राति जो ॿाहिरि रखी छॾिजांइ। जॾहिं हिन ते माक जा फुड़ा पवंदा त उहे हीरा थी पवंदा, क़ीमती, ऐं पोइ उनखे विकिणी पंहिंजे जान गुज़र सफ़र घर जो वञी हला। सो उन टाइम ते उहो थां खणी उन जिन औरत खां उहो मोकिलाए सिधो आयो पंहिंजे घर। सो पंहिंजी ज़ाल खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं राति जो उहो थां ॿाहिरि रखी छॾी। जॾहिं अची सुबुह थियो, माग जा जीअं फुड़ा छंडा जीअं उन ते पिया, माक पई उन पाणी में जाम चङा ख़ासा हीरा मोती थी हलिया। तो हीरा मोती वञी विकिणी ईंदो। पोइ माना उहो काठियार माना पंहिंजी सचाई असलियत माना कंहिंखे बि न ॿुधाई ऐं कुझु बि घर में अहिड़ो न कयईं। चई मथां पाड़े वारे खे ख़बर पए माना आख़िरी दफ़ा शइ मिली मथां इहा वञे हली। सो हिन कुझु न ॿुधायो। हाणे जेकर मार्केटनि में इहे मोती विकिणंदो रहियो, इहे हीरा विकिणंदो रहियो, सो नेठि इन ॻाल्हि जी ख़बर किथां न किथां जासूसनि खां बादशाह अॻे पई। चई अहिड़ा मार्केट में हीरा मोती आया आहिनि जेको कंहिं वटि अहिड़ा मौजूदु कोन्हे, नए नमूने जा आहिनि। बादशाह पंहिंजे जासूसनि खे चयो, चई वञी कोशिशि कर, कुझु बि कर, ऐं इहे हीरा मोती मूंखे खपनि। सो जासूस लॻा हणंदे नेठि काठियार जे बारे में माना ख़बर चार ॼणनि वठी छॾी। हाणे उहे जासूस आया बादशाह वटि। बादशाह चवणु लॻा बादशाह सलामत, हिकिड़ो काठियार आहे जेको इन पंहिंजी बादशाही में वेठो आहे, सो उहो ई हीरा मोती खणी ईंदो आहे। इहे हीरा मोती उन वटि आहिनि ऐं ॿिए कंहिं वटि मौजूदु कोन्हे। हाणे ख़बर कोन्हे उन वटि किथां आया, कीअं आया, छा आया। त हिते बादशाह सॼो सिस्टम करे सिपाही वग़ैरह वठी सिधो हुनजे घर आयो। चवणु लॻो त इहे हीरा मोती तो किथां आंदा ऐं किथां तूं जेको आहे खणी ईंदो ऐं ॾींदो आहे। त हिते उहो काठियार चवणु लॻो त हीरा मोती मूंखे फिलाणे हंधा कंहिं झर झंग में जा कंहिं जाबलू इलाइक़े में जा मिलिया हुआ।
भाई एतिरा जेके मुंहं खपाए छॾिया हाणे मूं वटि ॿिया कोन्हे। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त न तूं कूड़ थो हणी ऐं कूड़ हणी पियो सची सची ॿुधा। तो काठियार घणी चवणु लॻो बादशाह सुन मञे ई न। सो सॼे घर जी तलाशी हेॾां होॾां वरितूं, हाणे उन थां ते त कंहिंजी नज़र पवे ई न थां हो। सो घणी ईअं रुलियो कयो हेॾां होॾां अंदरि सॼो ॻोल्हियूं कयूं पर बहरहाल कुझु न मिलियो। सो उन महिल बादशाह वापसी वरी आयो। माई इहा जेका पाड़े में वेठी हुआ माई ऐं उनजे मुड़ुस खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थी। माई सिधो आई बादशाह वटि, बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलाम। त माई लालच कई त बादशाह मथां मूंखे कोई इनाम वग़ैरह ॾे। माई आई बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत कुझु न कुझु अहिड़ी शइ आहे सो तंहिंजे करे जेको सो माना हीअ अमीर पियो थी ऐं हीरा मोती विकिणे पियो। त बादशाह चवणु लॻो उन माई खे त चलो ठीकु है, तूं वञी हिते नज़र रख ऐं पोइ मूंखे ॿुधाइजांइ। त हिते माई चवणु लॻी त भले ठीकु है। माई नेठि सॼी ख़बरचार वठी करे अची नेठि बादशाह खे ॿुधाई। बादशाह चवणु लॻी बादशाह सलामत हिकिड़े अहिड़े क़िस्म जो थांव आहे जेको ॿाहिरि रखण सां उन में माक पवे थी, माक पवण खां पोइ उन मंझि मोती ठहियो वञनि। बसि उहो ई को जादुई थां आहे जेको हिननि वटि मौजूदु आहे। बादशाह खे जॾहिं इहा ख़बर पइजी वई, बादशाह सिपाही साण वठी सिधो आयो उन काठियार जे घर। सो काठियार खे ॿधी करे अची मारणु लॻो, अची कुटणु लॻो। त हिते उहा ज़ाल जेका काठियार जी सा अची बादशाह जे पेरनि ते किरी। सा चवणु लॻी त बादशाह सलामत जेको आहे सो असांखे माफ़ु कर ऐं असांखां ग़लती थी वई। असांखे हालांकि 3 शयूं मिलियूं फिलाणे हंधा फिलाणे झर जंग मंझां हिकु जिन औरत हुई जेके असांखे ॾिनियूं। हिकिड़ी ॿकरी असांखे मिली जेको हिकिड़े थण मंझां खीर हिकिड़े थण मंझां गिहु सा हिननि वटि आहे। ऐं हिकिड़ो थेलो मिलियो जेको पथर हणण सां चांदी ठाहींदो, सो ॻोठ जे सरदार वटि आहे। ऐं हिकिड़ो थां ई असांखे मिलियो आहे जेको राति जो माना रखण सां सुबुह जो माना माग पवे थी राति जो, त उन मंझां हीरा मोती थियनि था। हीअ शयूं सभु तव्हांखे आयूं। असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो थां आहे, बाक़ी ॿियूं शयूं हिननि वटि आहिनि। सो आयूं तव्हांखे ऐं असांजी जांच ॾियो ऐं मुंहिंजे मुड़ुस खे न मारियो। त बादशाह उन ॻोठ जे सरदार खां उहो थेलो बि फुराए वरितो। ऐं हिननि वटि जेका ॿकरी हुई सा लालच में हुननि लालच माई कई, सा ॿकरी बि विञाए वेही रहिया। सो उहा ॿकरी उन खां काहीं ऐं उहो थांव खणी सिधो आयो। बादशाह बि को लालची हो जंहिंखे खज़ाना इन्हनि जो माना वधीक ठाहिण जी ज़रूरत हुजे। तो बादशाह आयो इन टिनी शयुनि तां माना वॾो पंहिंजो कमु कंदो रहियो। ॿकरी मंझां गिहु खीर तमामु जाम ईंदो रहियो ऐं उन थेले मंझां चांदी ठाहींदो रहियो ऐं उन थां मंझां हीरा मोती ठाहींदो रहियो। तो बादशाह वरी उन माई खे घुरायो, चवणु लॻो त इहो काठियार खे वरी का न का अहिड़ी शइ मिलंदी। बादशाह खे त अञा लालच जाम हुजे, चई तोखे तमामु जाम इनाम ॾींदसि ऐं तूं मूंखे ॿुधाइजांइ का अहिड़ी शइ करामती हुजे त मूंखे वरी ॿुधाइजांइ। काठियार लाज़मी उहा जिन औरत हिनखे ॾींदी। तो काठियार वरी वीचारो मजबूर थी ऐं वरी बि उहा कुआरी खणी सिधो झर जंग में आयो। सो जिन औरत वरी आई, चवणु लॻी त ॾे ख़बर वरी आयो ऐं तोखे जॾहिं केतिरा दफ़ा मूं मना कई आहे। तो हिते सॼी ॻाल्हि करे उन काठियार ॿुधाई। त हिते उहा जिन औरत चवणु लॻी त हीअ वठि लठ, हीअ अहिड़े क़िस्म जी लठ अथई, तूं घर वञजांइ हिन खां सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा शइ घुरिजांइ। तूं घर वञी चइजांइ त लठ खे त खज़ानो ऐं मिल्कियत सोन मूंखे ॾे, उन महिल ॾींदी। ऐं जॾहिं ॿिए दफ़ा हिनखे चवंदे त ॿिए दफ़ा तोखे ही मारींदी कुटींदी। सो हाणे भले बादशाह खे ख़बर पए या कंहिंखे बि ख़बर पए त ॿिए दफ़ा हुनजो हाल बुरो थींदो। तूं बसि एतिरी मिल्कियत घुरिजी जो तुंहिंजो जान गुज़र हली वेंदो हुयो। ऐं पोइ तूं भले पंहिंजे हिसाब सां हीअ घर छॾे ॻोठ छॾे हलियो वञी। काठियार चवनि उहो जिन औरत खे तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, हीअ ॻोठ छॾिया वेंदसि, हिते सभु साड़ोला आहिनि ऐं सुकून सां रहण कोन था ॾियनि। हाणे जिन औरत खां उहा लठ खणी सिधो आयो पंहिंजे घर। सो माई जी ताड़ में हुजे, माई सोचणु लॻी त हीअ वियो आहे जर जंग काठियूं वञणु, लाज़मी का न का शइ खणी ईंदो। सो नेठि लठ ई खणी आयो। सो हाणे काठियार उहो सोचणु लॻो त ॾिसे माई ॾिसे बि मूंखे लॻे थो त भया तो बादशाह या कंहिं न कंहिं मोकिलियो आहे, चलो ठीकु है। सो माई आहिस्ते आहिस्ते ॾिसे बि। सो उन महिल काठियार लठ खे हुकुम कयो, चई खज़ानो मिल्कियत आण। सो उन महिल खज़ाने मिल्कियत जो ढिग थी वियो। काठियार खणी उहो रखियो। माई सॼो माना नज़ारो इहो ॾिठो। माई जो उतां आई सिधो बादशाह वटि, बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, चई अहिड़े अहिड़े क़िस्म जी लठ आहे जेको मिल्कियत ऐं खज़ानो ॾिए थी। सो बादशाह सिपाही मोकिलिया, सिपाही सिधो आया काठियार खां उहो लठ खणी विया हलिया। काठियार त उहा हसी ख़ुशीअ सां लठ ॾेई ॾिची, हाणे ॿिए दफ़ा मार कुट ॾींदी। सो उहा लठ सिधो आई बादशाह वटि। बादशाह उहा लठ खणी ऐं चवणु लॻो त ए लठ मिल्कियत ऐं दौलत जा ढेर लॻाए छॾ। एतिरो चई उहा लठ हुन ते वारो वार माना लॻी हुनखे। सो अची मार कुट करणु लॻी लठ। सो बादशाह अची तंग थियो। उन महिल जिन औरत बि अची उते हाज़िर थी।
जिन औरत चवण लॻी तूं हिकु लालची बादशाह आहीं, हुन ग़रीब काठियार खे ही शयूं मूं ॾिनियूं जेको तूं माना खसे ऐं पाण वटि रखियूं अथई। सो उन महिल उहो बादशाह चवणु लॻो उन जिन औरत खे, मूं तौबा कई, अॼु खां ॿीहर अहिड़ी लालच न कंदसि, लालच बुरी बला आहे। हीअ थेलो बि तोखे आयो, हीअ बकरी बि तोखे आई, हीअ लठ बि तोखे आई, लठ मञा मुंहिंजी जान छॾा, ऐं हीअ थांव बि आयो, ऐं मूंखे कुझु बि न खपे, हीअ जीअं आयो तीअं आयो, जंहिंखे ॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मुंहिंजी हिन लठ मञा जान छॾा। सो जिन औरत चवणु लॻी त चलो ठीकु है, बकरी थी वई गायब, थेलो बि थी वियो गायब, थांव बि थी वियो गायब, ऐं लठ उन महिल खणी जिन औरत थी वई गायब। सो उन जेको लठ जे वसीले ठीकु ठाक मिल्कियत ऐं खज़ानो उन काठार खे मिलियो। काठार उहो सभु मेड़े करे खणी ऐं उतां निकिरी पियो, आयो कंहिं अहिड़े ॿिए हंधि कंहिं ॿिए ॻोठ में अची रहणु लॻो। उते सुठे नमूने सां पंहिंजो घर ठाहे, मिल्कियत खज़ानो ठीकु ठाक मिलियो ऐं हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां उते रहणु लॻो। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु में। चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।